काज़ी अहमद में गुज़िरियल 48 कलाकनि खां हल्की ऐं तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसातुनि सबबि पाणी जो नेकाल नाहे थी सघियो। ॿीहर पवंदड़ बरसात माण्हुनि जा अहंज वधाए छॾिया। उन हवाले सां हलंदड़ बरसात दौरान सूरत हाल खां आगाह करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर जावेद सियाल। जी जावेद सियाल, आगाह कजो, बरसात शहर में केतिरो नुक़सानु पहुचायो आहे ऐं मुतासिरनि जी हींअर ताईं कहिड़ी मदद थी सघी आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पूरी सिंध जी काज़ी अहमद में बरसात तबाही मचाए छॾी आहे। बरसात जो पानी जेको आहे काज़ी अहमद शहर में जेको दाख़िल थी चुको आहे। काज़ी अहमद शहर जेको आहे मुकमल पाणीअ जे हेठि आहे। काज़ी अहमद शहर जी नादरा ऑफिस, काज़ी अहमद शहर जी तालका अस्पताल ऐं काज़ी अहमद शहर जूं जेके बि यूसीज़ आहिनि, काज़ी अहमद शहर जा 7 ई वार्ड पाणी जे लपेट में आहिनि। काज़ी अहमद शहर में मुसलसल पाणी वधी रहियो आहे। काज़ी अहमद शहर जो ओरी जेको पासो आहे, काज़ी अहमद मोड़ जी जेका बि आबादी आहे उहे पाणी जे हेठि आहे। अगरि मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे, तव्हां ॾिसी सघो था कि काज़ी अहमद शहर जा जेके बि इलाइक़ा आहिनि इहे सभु मुकमल पाणीअ जे हेठि आहिनि। काज़ी अहमद शहर जा माण्हू बेयारो मददगार वेठा आहिनि। न को त हितो जी को लोकल इंतज़ामिया हिननि जी का मदद कई आहे। जॾहिं हिन हिते असां आवाम सां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि ॿुधायो त न को DC, न को AC, न ई का इंतज़ामिया असांजी मदद कई आहे। हीउ पाणी जेको मां ॾिसी सघो था, इहो जेके मुख़्तलिफ़ शाखूं भॻियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ यूसिस में जेको पाणी गॾिजियो आहे उहो हिते पाणी आयो आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको आहे पंहिंजी ज़मीनूं बचाइण जे लाइ पाणी पोइ हिते रोके थो कि हाणे जॾहिं पोइ हिते आबादी ॿुॾणु लॻी, पोइ उन्हनि पाणी अॻिते छॾियो आहे। उन ई जे करे हींअर जेको आहे काज़ी अहमद जा शहरी ॿुॾी रहिया आहिनि। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु बि जेको आहे काज़ी अहमद जो जेको ढोरो आहे उनजो लंघ हितां आहे, जिते ही तव्हां पाणी ॾिसो पिया। काज़ी अहमद शहर अधु पाणी जे लपेट में आहे। उते बि अञा ताईं जेको आहे AC ऐं DC जे जेको आहे मुताबिक़ अञा सही सफ़ाई न थी सघी आहे। उते उहे सही सफ़ाई न पिया कराइनि, इन जे काज़ी अहमद जा शहरी ॿुॾी रहिया आहिनि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।